जी बिल्कुल, पूरे सिंध जी खानपुर महार में भी कोरोना वायरस जा केस ॾींहों ॾींहुं वधी रहा आहिनि, पर खानपुर महार जा जेके शहरी आहिनि उहे सिहत खाते जी टीम सां को भी ताउन करण लाइ तैयार न आहिनि। ताउन मतलब त जेकॾहिं सिहत खाते जी टीम कोरोना वायरस करण जी कोरोना वायरस जी जेके टेस्टूं करण लाइ शहर में पहुचे थी पई, त जेके शहरी आहिनि उहे टेस्टूं कराइण लाइ तैयार न आहिनि। खानपुर महार जा जेके मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि, ख़ासि तौर ते हिंदू कम्युनिटी जा, जॾहिं सिहत खाते जी टीम उते पहुचे थी पई त जेके उतां जा रहवासी आहिनि पंहिंजे दरवाज़ा बंदि करे छॾनि था। उन सां गॾोगॾु जेके दुकानदार आहिनि खानपुर महार जा, जिन में मुख़्तलिफ़ एसोसिएशन आहिनि, क्लॉथ एसोसिएशन आहे, उनखां अलावा सराफ़ा बाज़ार आहे, उहे बि ताउन करण लाइ तैयार न आहिनि। 2 महीना थिया आहिनि, 1.5 महीनो थियो आहे तक़रीबन टेस्टूं असां कयूं पिया हिन सिटी में, शहर में बि विया आहियूं, ॿाहिरि बि विया आहियूं असां। ऐं सिटी जे हवाले सां असांखे कुझु ख़दशात, कुझु असांजे सिटी जा जेके बि आहिनि, दीवान कम्युनिटी आहे या ॿी जेका कम्युनिटी आहे, उहा ताउन असां सां कुझु घटि करे थी। पोइ इन जे करे त कुझु दुकानदार माण्हू आहिनि, कुझु दुकान खोली वेठा आहिनि पंहिंजे हिसाब सां लॉकडाउन जे हवाले सां, पर असां सुबुह खां वठी हिते बीठा आहियूं, पोइ बि कोई असांखे ताउन करण लाइ तयारु कोन्हे। ऐं कुझु एजुकेटेड माहौल आहे, कम्युनिटी आहे, उहे कुझु ताउन कनि पिया, पर अक्सर जेको आहे ताउन न पियो कयो वञे हिन खानपुर महार सिटी वारनि में। जी बिल्कुलु, तव्हां सिहत खाते जे हिन मेंबर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। जो चवणु आहे त असां सुबुह सवेर हिते खानपुर महार शहर में चऊं था कोरोना टेस्ट कराइण जे लाइ, पर को बि असां सां ताउन करण लाइ तैयार न आहे। हिन ॾींहुं मुतालबो कयो आहे त इंतिज़ामिया को अहिड़ो मैकेनिज़म जोड़े त जीअं असां वधि खां वधि खानपुर महार जे शहरनि जूं टेस्टूं करे छॾियूं ऐं जेको आहे सो हिन शहरनि खे कोरोना खां पाक कराए सघूं। जी।